ज़ैन रज़ा साहब अस्सलाम वालेकुम सर, गुड मॉर्निंग, खुश आयो। जी वालेकुम सलाम, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। ज़ैन साहब ॿुधायो, हैदराबाद में छा सूरत हाल आहे? अवां ऑपरेशन वग़ैरह कयो, केतिरी जॻहियुनि ते थियो, ऐं इहे जेके 300 गिरफ़्तारियूं आयूं आहिनि, इन खां पोइ हाणे छा लाइअमल आहे नेक्स्ट? जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॿुधायो कि आईजी साहब जी डायरेक्शंस ते हिकिड़ी स्पेशल टास्क फोर्स जेको आहे उहा कॉन्स्टिट्यूट कई वई अगेंस्ट नार्कोटिक्स। त उन में इहो आहे मैंडेट असांखे कि हैदराबाद ज़िले में सॼो हैदराबाद ज़िलो असांजी ज्यूरिसडिक्शन आहे। उते जिते बि असांखे का इंफॉर्मेशन ईंदी आहे त उते असां जेको आहे सो रेड्स कंडक्ट कंदा आहियूं, ऐं जेको असांजो लीगल प्रोसेस हूंदो आहे अगेंस्ट नार्कोटिक्स डीलर, उन जे ख़िलाफ़ असां एक्शन खणंदा आहियूं। ठीकु आहे, ठीक, ज़बरदस्त। ऐं थोरो असांखे इहो बि ॿुधायो असांजे नाज़रीन खे बि जेके ॾिसनि था पिया त कहिड़े नमूने अवां जेको आहे सो इन सॼी टास्क फोर्स खे लीड पे कयो, ऐं कहिड़ा चैलेंजिस जेके तव्हांखे फेस करणा पिया? जी ॾिसो, हिन खे टास्क फोर्स खे ऑलमोस्ट 3 जेको आहे सो महीना थी चुका आहिनि। इन विच में असां डिफरेंट एरियाज़ में पंहिंजो रेड्स कंडक्ट कयूं, ऐं डेली बेसिस ते असांजा जेकी ऑपरेशंस आहिनि उहा कंडक्ट थींदा रहनि पिया। इन 3 महीननि जी अगरि मजमूई तव्हांखे असां सूरत हाल ॿुधायूं त ऑलमोस्ट 300 खां मथे जेका अक्यूज़ आहिनि, नार्कोटिक्स डीलर्स जेका इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे असां अरेस्ट कयो आहे, उनजे ख़िलाफ़ लीगल एक्शन कया आहिनि। ऐं इन दौरान असां तक़रीबन 44 एनकाउंटर्स असां करे चुका आहियूं, जंहिंमां 10 जेको आहे सो उहा जेको आहे सो पंहिंजे मंतकी अंजाम ताईं पहुता आहिनि नार्कोटिक्स डीलर। इन मजमूई 3 महीननि जी अगरि मजमूई तव्हांखे असां रिकवरी ॿुधायूं त उहा 178 किलो जेकी 10 मण चऊं असां, उहा नार्कोटिक्स असां रिकवर कई आहे डिफरेंट माण्हुनि खां। ऐं उन में डिफरेंट नार्कोटिक्स में डिफरेंट असांजा जेका आहिनि सो जंहिंमें चर्स अचे थी, आइस अचे थी, हीरोइन अचे थी, उहा असां उन्हनि खां रिकवरी कई आहे, इंक्लूडिंग वेपन्स। ऐं चैलेंजिस जेकी तव्हां ॻाल्हि कई त ऑब्वियसली चैलेंजिस इहे आहिनि कि बाज़ जॻह ते ईअं थिए थी कि हितां जीअं असां हैदराबाद में जेकॾहिं असां हिते रेड्स कंडक्ट कयूं था त पोइ उहो वरी हलिया था वञनि हैदराबाद खां ॿाहिरि, पोइ उहो ऑब्वियसली असांखे थोरो चैलेंज फेस करणो थो पए। बट ऑब्वियसली आईजी साहब जा डायरेक्शंस आहिनि त जेकी ॿिए ज़िले जी जेकी पुलिस आहे उहा असांजो कोऑपरेट करे थी। इहो एतिरो को वॾो चैलेंज न आहे, बट इहा हल्का फुल्का चैलेंजिस फेस करणा था पवनि। बाक़ी अदरवाइज़ अलहमदुलिल्लाह पूरी फोर्स आईजी साहब जी आहे, ॿिया डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहो बि ॾाढो सुठो ताउन कनि था, त अलहमदुलिल्लाह सच अहिड़ा का ख़ासि चैलेंजिस फेस नथा करणा पवनि। ठीकु आहे।